नाज़िन बदीन में योम आशूर अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। जुलूस برآمد करे करबला जे शहीदनि खे भेटा पेश कई पई वञे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे दीदार मलाह। जी असीं इन वक़्तु मौजूद आहियूं मरकज़ी इमाम बारगाह काशाना ज़ैनब ते। हिते थोड़ी देर में जुलूस बरामद थींदो। उनखां पोइ इमाम बारगाह सजादा ते मुख़्तलिफ़ इमाम बारगाहनि जा जुलूस पहुचंदा गॾिजी हिते ई हिन इमाम बारगाह मरकज़ी इमाम बारगाह ते गॾु थींदा। उनखां पोइ हे मुख़्तलिफ़ रूटनि तां जेके जुलूस आहिनि इहे मातम हुसैन ऐं ज़ंजीरनि जो मातम कंदा वापसि हिते ई शाम जो मरकज़ी इमाम बारगाह ते पहुचंदा ऐं हिते शाम ग़रीबा मुनक़द कई वेंदी। इहो बि सिक्योरिटी हवाले तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिते 7 DSP आहिनि ऐं 265 पुलिस ऑफिसर आहिनि, जंहिंमें ASI सब इंस्पेक्टर ऐं 2028 जे क़रीब पुलिस एहलकार आहिनि, जंहिंमें लेडीज़ पुलिस बि आहे। ऐं उनखां अलावा हिते रेंजर्स जा 140 जवान मुक़ररु कया आहिनि, जंहिंमें ऑफिसर बि शामिल आहिनि ऐं सिक्योरिटी जा सख़्तु इंतज़ामात कया विया आहिनि। पूरे डिस्ट्रिक्ट में 38 इमाम बारगाहूं आहिनि ऐं हिकु जेको जुलूस कश्मीर मौला मातली मां निकिरंदो उनखे इंतिहाई एहसास करार ॾिनो वियो आहे। ऐं उनखां अलावा हिते जेके पुलिस जी मॉनिटरिंग आहे SSP بدين हसन सरदार न्यादी कंदा।